हर जन्म में बाबा तेरा प्यार चाहिए, हर जन्म में बाबा तेरा प्यार चाहिए। ओ सत मेरे बाबा तेरा हाथ चाहिए, सत मेरे बाबा तेरा हाथ चाहिए। सिलसिलाए टूटना नहीं चाहिए, मुझको तो बस इतनी सी सौगात चाहिए। हर जन्म में बाबा तेरा साथ चाहिए, हर जन्म में बाबा तेरा साथ
प्यारे नाम चाहिए, सिलसिलाए भूलना नहीं चाहिए, मुझको तो बस तेरी सी सौगात चाहिए, हर जन्म में बाबा तेरा साथ चाहिए, हर जन्म में बाबा तेरा साथ चाहिए, मेरे जीवन को तुम सजाए हो, मेरी दुनिया को तुम बसाए हो, मेरे जीवन को तुम सजाए हो, मेरी दुनिया को तुम बसाए हो, जिक्र तेरा हो तो दिन रात चाहिए, जिक्र तेरा हो तो दिन रात चाहिए, जिक्र तेरा हो तो दिन रात चाहिए, जिक्र तेरा सिलसिलाए टूटना नहीं चाहिए, मुझको तो बस तेरी सी सौगात चाहिए, हर जन्म में बाबा तेरा साथ चाहिए, हर जन्म में बाबा तेरा साथ चाहिए, यूं तो तेरी कृपा कामना है, फिर भी एक छोटी सी तमन्ना है, यूं तो तेरी कृपा कामना है, फिर भी एक छोटी सी तमन्ना है, जीते जी तुझसे मुलाकात चाहिए, जीते जी तुझसे मुलाकात चाहिए, हर कदम पे बाबा तेरा साथ चाहिए, हर कदम पे बाबा तेरा सिलसिलाए टूटना नहीं चाहिए, बस तेरी सी सौगात चाहिए, हर कदम पे बाबा तेरा, हर कदम पे बाबा तेरा साथ चाहिए, हर जन्म में बाबा तेरा साथ चाहिए, हर जन्म में बाबा तेरा ऐलान कर रही हूँ डंडे की चोट पर, ऐलान कर रही हूँ डंडे की चोट पर, मंदिर बनेगा बाबा कमर के मोड़ पर, मंदिर बनेगा बाबा कमर के मोड़ पर, आएंगे पैसे वाले जोली पसार कर, आएंगे पैसे वाले जोली पसार कर, आएंगे महाराजा यहाँ राजगार कर, आएंगे महाराजा यहाँ बैठे रहेंगे चरणों में, बैठे रहेंगे चरणों में दरबार छोड़कर, मंदिर बनेगा बाबा कमर के मोड़ पर, मंदिर बनेगा बाबा कमर के मोड़ पर, ऐलान कर रही हूँ डंडे की चोट पर, सभी ऐलान कर मंदिर बनेगा बाबा कमर के मोड़ पर, मंदिर बनेगा बाबा कमर के मोड़ पर, तुझे किस गली से पैगाम मिलेगा, तुझे किस गली से पैगाम मिलेगा, बस वो मेरा नाम हर जुबां पे मिलेगा, बस वो मेरा नाम हर जुबां पे मिलेगा, डंडे गलेंगे देखो, डंडे गलेंगे देखो पूरे देश के रोड पर, डंडे गलेंगे देखो पूरे देश के रोड पर, मंदिर बनेगा, मंदिर बनेगा बाबा कमर के मोड़ पर, ऐलान कर रही हूँ डंडे की चोट पर, ऐलान कर रही हूँ मंदिर बनेगा बाबा कमर के मोड़ पर, सभी चौखट बनेगा बाबा दुनिया के कोने कोने में सब जान जाएंगे, मेहमान तो मेरे बाबा की पहचान जाएंगे, मेहमान तो मेरे बाबा की पहचान जाएंगे, तस्वीर भी सफेदी, तस्वीर भी सफेदी, सरकारी मोड़ पर,
अचूं खिलंदा अचूं खिलंदा वञूं मौज करूं ऐं इहा मौज घर में खणी वञूं जीअं घरनि मां जेके दुख आहिनि उहे धीरे धीरे घटिजंदा वञनि हा न जेतिरो अची करे दरबार में ख़ुशियूं मल्हाईंदासीं मां अंत में चवंदी आहियां ओतिरियूं ख़ुशियूं पंहिंजे घर में ईंदियूं हिते वियूं सभु दुख विसरी वञनि छो त जेके बि पाण खे दुख मिलिया आहिनि उहे पंहिंजे कर्मनि जे करे ई आहिनि हा न जेके बि पाण वटि दुख आहिनि कंहिंखे बि ॾोह न ॾियूं सभु जेके दुख आहिनि उहे पंहिंजे कर्मनि जे करे आहिनि ऐं थोरियूं भॻवान जूं परीक्षाऊं आहिनि जीअं गुरु अर्जुन देव साहिब हिकु शिष्य खे न्यापो मोकिलियो भई हाणे अची करे हेतिरा पैसा मंदिर में जमा कयो दरबार साहिब में उन माण्हू वटि ओतिरा पैसा हुजनि न पर जीअं गुरुअ जो न्यापो आयो आहे माना ज़रूरु हिन में कुझु राज़ हूंदो गुरु छा कंदा आहिनि सूर्य मां कटो कंदा आहिनि कुझु वॾी परीक्षा अचणी हूंदी त हुन बाबा छा थी नंढी खे कट था करनि वीचारे वटि पैसा न हुया हिकु हिकु वटि वियो पैसा घुरनि पर कंहिं बि हुनखे पैसा न ॾिना आख़िर ईअं कई चई मां घर विकिणे छॾंदुसि बोलो गोदरी वारे ॾिसो अॼु जो कल जो जेको ज़मानो आहे भॻवान खे ख़बर आहे इहा परीक्षा केरु न पास कंदो इन करे हाणे जो ज़माने में अहिड़ियूं परीक्षाऊं हाणे न बाबा खे ख़बर आहे सभु फेल थी वेंदा पर उन ज़माने में अञा तक परीक्षाऊं थींदियूं चयूंसि हाणे एतिरा पैसा दरबार साहिब में जमा कर पंहिंजो घर विकिणी पर जंहिं माण्हू घर वरितईंसि चईसि तोखे त हाणे घर आहे न रहण जे लाइ तूं किथे रहंदे चईसि मां दरबार साहिब में वॾी सेवा कंदुसि पोइ हुन ज़माने में अञा लेडीज़ दरबार साहिब में न रहंदियूं चईसि हिकु कमु कर तुंहिंजा ॿार ऐं ज़ाल मुंहिंजे घर में कम लाइ रखी उन्हनि जी मां खे खाधो ॾींदुसि पघार में रखंदुसि खाली घर में खाधो ॾींदुसि मन में सोचे थो ॿियो किथे रखिणो आहे रहण लाइ त हिन हिते ई रखूं ऐं खाधो त मिलंदो हिननि खे त उन्हनि खे उते ई रखी आयो ज़ाल खे ऐं ॿारनि खे जंहिं सेठ उहो घर वरितोसि ऐं इहा सची घटना आहे गुरु नानक साहिब जी जीवनी में इहा कथा लिखियलु आहे उन सेवक जो नालो ॾिनल आहे मुंज हुयो उनजी परीक्षा चालू हुई गुरु अर्जन देव चवनि था अॼु एतिरा पैसा जमा कर घर विकिणी ज़ाल ऐं ॿारनि खे उते नौकिरी ते रखी उन्हनि खे खाधो मिलंदो ऐं पाण किथे हली वियो दरबार साहिब में ॾिसो एतिरो माण्हू बलिदान करण था तॾहिं हुनजे मथां गुरु हथ रखे थो पाण अगरि पाण खे ॾिसूं त असांखे कलाक घर छॾणु न पुॼंदो आहे असांखे कुझु ॾींदा आहियूं दरबार में 100 दफ़ा सोचंदा आहियूं ईअं न सोचंदा आहियूं भई असां अॼु कुझु ॾींदासीं 10 गुना असांखे वापसि थी मिलंदो ख़ुशियूं मल्हायूं 10 गुना असांखे ख़ुशियूं वापसि मिलंदियूं उनखे जीअं न्यापो मिलियो पंहिंजो घर विकिणी ज़ाल खे ॿारनि खे छॾे आयो अची करे जॾहिं सेवा करे पियो गुरुद्वारे में 5-6 महीना थी वियसि गुरु साहिब ने न्यापो मोकिलियोसि मुंहिंजो अॼु मूंसां मिलणु अचिजे मुंहिंजो आयो चईसि छा करिणो आई चईसि साहिब मां सॼे दरबार सुबुह खां वेंदे राति ताईं मां सेवा कंदो आहियां खाधो किथे खाईंदो आहियां चईसि दरबार साहिब में लंगर में खाधो खाईंदो आहियां चईसि पोइ 2 दफ़ा लंगर खाईंदो आहे त उनजी सेवा ॾियण में घटि थी वई तोखे फल छा मिलियो उन ॾींहुं खां वीचारे लंगर खाइणु बंदि करे छॾियो भई मां हिनजी सेवा कई हितां मां लंगर खाधो माना उहो त घटि थी वई सेवा वरी 5-6 महीना थी विया वरी गुरु न्यापो मोकिलियसि था मुंज अॼु मूंसां मिलण लाइ अचिजे ॿुधाए छा करिणो आहे चईसि सुबुह खां वेंदे राति ताईं हिते दरबार साहिब में वञिणो हूंदो आहे भई 5 बजे अढाई 3 बजे खां वेंदे कमु चालू थींदो आहे मंझंदि ताईं मंझंदि जो सुबुह खाधो खाई करे
वरी शाम जो आए सेवा शायद हुई। वो कटी भी तो जेतिरी देर दरबार साहिब में आयो सेवा हुई। गुरु साहिब संत हाणे छा कंदो आहे चई सेवा चई खाधो चई जेका झूठ बचंदी आहे न मां उहो वठी करे खाईंदी आहियां। गुरु साहिब ॾिसो छा था चवनि चई हुन झूठ ते त पखियुनि जो हक़ आहे तूं त पखियुनि जो हक़ छो थो खाई तोखे हुन झूठ ते बि हक़ न आहे उहो झूठ बि खाधे त तुंहिंजी शेवा त उते ई कट थी वई। ॾिसो एतिरी कठिन परीक्षा चवंदा आहिनि मंदिर जो जेको बि आहे न इहो दुख जा कणा आहिनि गुरु साहिब हुन मां हुनखे बचाइनि था। वरी आयो अॻिते 5-6 महीना थी विया वरी गुरु साहिब पुछनि था मुंहिंजे हाणे ॿुधाए छा कंदो आहीं चईसि सेवा कंदो आहियां जेको न बासण अघारींदा आहिनि उहो पाणी हूंदो आहे पाणीअ में 5-6 दाणा चांवर जा दाल जा हूंदा आहिनि उन मां उहे दाणा कढी करे ठाहींदो आहियां। गुरु साहिब छा था चवनि इन ते त कीड़ियुनि मकोड़ियुनि जो हक़ आहे तूं उन्हनि जो हक़ छो थो खाए हाणे उहे खाइण बि बंदि करे छॾी चई छा कयोसि जेको मंझंदि जो टाइम मिलंदो आहे न उहो मां वेंदुसि लकड़ियूं कटण जे लाइ मां उहे लकड़ियूं कटे करे मां उहे विकिणंदुसि लकड़ियूं उन मां जेके पैसा मिलंदा उन मां मां पंहिंजो खाधो वठी करे खाईंदुसि। गुरु साहिब चवनि था हा इहा ॻाल्हि बराबरि वेंदो हो लकड़ियूं कटणु एक्स्ट्रा लकड़ियूं कटे ईंदो हो मंदिर खे बि ॾींदो हो दरबार साहिब खे बि ॾींदो हो ऐं बाक़ी जो जेके बचियल लकड़ियूं आहिनि उहे वरी छा करे ईंदो हो विकिणे ईंदो उन मां जेके पैसा मिलंदा उन मां पंहिंजो खाधो वठी करे कमाईंदो या खाईंदो खाधो वठी करे खाईंदो। हाणे हिकिड़ी ईअं थियो बारिश अची पई जीअं कल्ह कहिड़ो ॾींहुं थियो तमामु घणी बारिश त जीअं वियो लकड़ियूं कटण उनखे चङी देरि थी वई त लकड़ियूं कटे जीअं घर अचे पियो त रस्ते ते खॾो हुयो हुनखे ॾिसण न आयो उन खॾे जे अंदरि वञी किरी पियो त लकड़ियूं मथे ते जले बीह रहियो त गुरु साहिब सत्संग में वेठा हुआ उन्हनि खे कुझु ख़बर कान्हे भई लकड़ियूं कटणियूं आहे पर ॼाणी अंतर्यामी सम्झी विया भई मुंहिंजो मुंज जेको आहे उहो दुविधा में फसी पियो आहे। सत्संग छॾे करे गुरु साहिब भॼंदा हुया अकेला उन खूह ते वञी पहुता जिते उहो किरी पियो आहे चवनि था मुंज ई लकड़ियूं भले मिली कर तूं मथे अच पहिरियों मां तोखे बचायां चवनि था न गुरु साहिब पहिरीं इहे लकड़ियूं ॿाहिरि कढो छो त हिन लकड़ियुनि मां दरबार साहिब में खाधो ठहंदो ऐं इन्हनि लकड़ियुनि मां ई विकिणे करे पैसो मिलंदो त मां खाधो खाईंदुसि त गुरु साहिब पहिरियों उहे लकड़ियूं कढियूं ऐं पोइ वरी मुंज खे ॿाहिरि कढियो खूह मां सॼो मिटीअ में लथपथ हुयो हा न सॼो हुनखे कीचड़ लॻी वई हुनखे पर गुरु साहिब उन में ध्यानु न ॾिनो उन मुंज खे खणी वापसि पाता ऐं चयोसि अॼु तुंहिंजी जेका परीक्षा हुयव पूरी थी अॼु खां वठी तूं पंहिंजी फैमिली सां गॾु असां तोखे हिकु सुठो घरु ॾियासीं पहिरीं खां ई सुठो घरु अॼु खां वठी तूं पंहिंजे फैमिली सां गॾु सुठे नमूने रहंदा बोलो गोदरी वारे शाम की त जेको बि दुख अचे घबरायो छा सोचूं इहे सभु छा आहिनि परीक्षाऊं ये भी टल जाएगा ये समय भी बीत जाएगा असांखे छो गुरु परेशानी ॾींदो आहे जीअं असां जो नाम सिमरन जंहिं ॾींहुं हुन असांखे दुख ॾियणु बंदि कया असांजा नाम सिमरन विसरी वेंदो मंदिर अचण बि विसरी वेंदो हाणे घर में जॾहिं वेठा हूंदा आहियूं हुन बाबा ई असांखे सभु ॾिनो आहे न हिकु सुठो पलंग ॾिनो आहे फैन ॾिनो आहे एसी मंदिर अचण में देरि कयूं था न इहो ई अगरि पलंग न हुजे एसी न हुजे पंखो न हुजे त छा करूं जल्दी हली अचूं इन करे उहो सुख घटि ॾिए थो जीअं सुख वधीक ॾींदो तीअं पाण नाम सिमरन में छा कंदासीं सुस्ती कंदासीं। गुरुअ छा कयो सभु कुझु हुन खां वठी करे हुनजी परीक्षा वरिती ऐं उहो परीक्षा में छा थी वियो पास थी वियो जीअं उहो पास थी वियो हुनखे पहिरियों खां बि 10 गुना गुरु हुनखे बख़्शे बोलो गोदरी वारे घर श्याम की तू याद कर बाबे के बाबा पाणे आई
जॾहिं दुख ईंदा आहिनि असां वटि ॿ विकल्प हूंदा आहिनि, ॿ ऑप्शन हूंदा आहिनि। या त असां वञी करे उहे सभिनी खे ॿुधायूं, या त वरी मौन रहूं। कहिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी आहे, मौन रहणो आहे। जेतिरो थी सघे पंहिंजे दुखनि जो बयान न कयूं, जेतिरो थी सघे सम्झी वठी भई छा चालू आहे, परीक्षा चालू आहे। कृष्ण भॻवान बि अर्जुन खे इहो ई सम्झायो, ॾिठो वञे अगरि ध्यान सां त असां खां वधीक दुख कृष्ण भॻवान भोॻिया। असां मां इहो आहे कि जेल खे पैदा करणु केरु बि न, है न? सभई केसी रूम में हॉस्पिटल में जाया आहिनि, है न? केरु आहे जंहिंखे मामो ई मारण जे पुठियां कयो आहे, केरु बि न। त ॾिसो कृष्ण भॻवान अहिड़ा दुख भोॻिया, घणा दानव उन्हनि मारिया, घणा दानव उन्हनि खे ईंदा हुआ कर्म करण लाइ। भॻवान राम जो ॾिसो वनवास वियो, असां मां घणा आहियूं 14 साल पाण खाधो न खाधो आहे, 14 ॾींहं न हूंदा भई जेको असां खाधो न खाधो, असां सभई ॾींहं ॾींहं 3 दफ़ा सभिनी खे खाधो खपे। त इन्हनि संतनि खे ॾिसो, संतनि छा इन्हनि भॻवाननि खे ॾिसो, भॻवाननि छा न सहियो आहे। उन्हनि असां खां वधीक दुख, पर उन्हनि वॾी कंप्लेन कई छा माण्हुनि खे, छा कया, मौन में। जेतिरो पाण मौन में रहूं ओतिरा पंहिंजा दुख छा थींदा, घटिजंदा वेंदा। जेतिरो वधीक घोड़ कंदासीं, हिकिड़े ॿुधाईंदासीं, कंप्लीट कंदासीं, वरी मंदिर में बि अची उहो ई कंप्लीट कंदासीं। मंदिर में बि अची करे छा चऊं भई भॻवान दुख ॾिना अथई, हाणे असांखे सहण जी शक्ति ॾे, असांखे दुख जेके ॾिना अथई उन्हनि खे सहण जी शक्ति ॾे। कंप्लेन न करूं, छो त हिन खां वधीक दुख अची सघंदा, पर वरी उन्हनि असांखे घटि जेतिरा असांजी सहण जी शक्ति में आहिनि ओतिरा उन्हनि असांखे दुख ॾिना आहिनि। त कंप्लेन न करूं, मौन में रहूं, पर मौन सां गॾु इहे न भई मुंहुं फुलाए करे मौन रखूं, उहो बि न हुजे भई भॻवान मुंहुं ढकी रखियो आहे तंहिंखां वठी मां कंहिंसां न ॻाल्हाईंदुसि, उहो मौन न हुजे। मौन सां गॾु मुस्कुराहट, खिल वारो मौन हुजे, भई मन में ख़बर आहे अॼु दुख आहे, सुभाणे छा ईंदो, सुख ईंदो। अॼु सुबुह आहे, हाणे सुबुह आहे, पोइ छा ईंदी, राति ईंदी, हाणे राति आहे, हुन खां पोइ छा ईंदो। ही लाइफ हलंदी रहंदी। लाइफ में ईअं हूंदी छा भई सिर्फ़ु सुबुह हूंदी या सिर्फ़ु राति हूंदी, न। सुख जे पुठियां सुख, सुख जे पुठियां दुख। छो तो ये चए भगवान भई सुख जे पुठियां दुख, छो त सुख में वरी असांखे घमंड न अची वञे भई हाणे त मूं वटि सभु कुझु आहे, हाणे मां नाम सिमरन न कंदसि, हाणे मां सत्संग बि न वेंदसि। सुख में असांखे घमंड अची वञे, इन करे यादि रखिणो आहे इहो सुख बि हमेशह रहण वारो न आहे। सुख जे पुठियां दुख आहे, दुख जे पुठियां सुख आहे, छो त राति जे पुठियां ॾींहुं जे पुठियां राति। इन करे हमेशह समभावना रखूं, दुख में वधीक दुखी बि न थियूं ऐं सुख में वधीक सुखी बि न थियूं। अॼु जीअं के मंदिर में आयासीं, माता आई हिकिड़ी चई तव्हां सत्संग में ॿुधाईंदा आहियो न जेके बि ॻाल्हियूं, त मां 3 ॻाल्हियूं फॉलो करणु शुरू कयूं आहिनि। कहिड़ियूं 3 ॻाल्हियूं? जी हाणे मां डेली सुबुह जो सवेल उथंदी आहियां, पाण सभिनी मां कंहिं उथणु चालू कयो आहे सुबुह जो सवेल उथी उथंदा आहियो न, केरु 9 खां पोइ उथंदो आहे, सभई 9 खां अॻु उथंदा आहियो न। कथाउनि में हलियो न भई सवेल उथणु खपे, छो त सभिनी ग्रहनि जो राजा केरु आहे? सूर्य भॻवान। भॻवान अची सुम्ही पिया हुजनि, हा पाणीअ जे करे बि ॾिसो भॻवान खे तरीक़ो ख़बर आहे उथाइण जो, भले पाणी देरि सां बि अचे तॾहिं बि पाण खे सुबुह जो सवेल उथणु खपे। हिकु माता अची करे चयो भई मां डेली सुबुह जो सवेल उथंदी आहियां। वरी ॿियो चई मां घटि ॻाल्हाईंदी आहियां, तव्हां चयो न भई ॻाल्हायो घटि, त मां चयो हलो सत्संग जो कुझु त फ़ाइदो आहे। ऐं टियों मां चयो खाधो बि पाण छा कयूं, घटि खाऊं, जेतिरी भुख आहे ओतिरो ई खाधो खाऊं।
जेसिताईं नाम सिमरन न कयो आहे तेसिताईं असां खाधे खे हथ न लॻायूं। 24 कलाक पाण खे छा करिणो आहे? नाम सिमरन करिणो आहे। ऐं वाकई जेतिरो जेतिरो सत्संग जीअं कयूं था, जेतिरियूं ॻाल्हियूं असां हटाईंदासीं ओतिरा असांखे फ़ाइदा। जेतिरो मन पंहिंजो शांति रहंदो ओतिरा दुख जेके आहिनि उहे पंहिंजो पाण ई छा थी वेंदा? दूर थी वेंदा। अॼु जी कथा मां छा चयोसीं? भई असांखे मौन रहणो आहे ऐं हमेशह मुस्कुराइणो आहे। मौन रहण सां ॿिया कहिड़ा फ़ाइदा आहिनि? कीअं ॿुधाईंदो? मेमोरी वधंदी आहे, कर्म बि घटिजंदा आहिनि। वेरी नाइस, बहुत अच्छा। ॿियो? थूमा न थींदी आहे कंहिं ॻाल्हि में, चिंता न थींदी आहे कंहिं ॻाल्हि जी मौन रहण सां। ॿियो? कंहिंजी निंदा न कंदा आहियूं। मौन माना कंहिंजी बि निंदा न कंदा आहियूं। ऐं मौन रहण सां परेशानियूं घटि थी वेंदियूं आहिनि। जॾहिं असां ॻाल्हायूं था त माना ख़ाली प्रॉब्लम वेठा यादि कयूं। मौन रहंदासीं त सोल्यूशन सोचंदासीं न, शांति रहंदासीं त पाण हुनजो उपाय सोचंदासीं, न त ॿिया ख़ाली ॻाल्हाईंदासीं, है न, उन प्रॉब्लम जे बारे में। मौन रहण सां असांखे आइडियाज़ बि ईंदियूं, असांखे कुझु न कुझु सोल्यूशन बि ईंदो। कहिड़ो न कहिड़ो रस्तो बि ईंदो। इन करे हर शइ समाधान आहे मौन रहण, पर मुस्कुराए करे। ईअं न भई मुंहुं फुलाए घर वारनि खे ॿुधाए छॾियो, चवंदा अॼु मौन आहे सुभाणे अञा छा थियण वारो आहे। ईअं न हुजणु खपे। मौन असांखे दिलि सां, भई भॻवानु अॼु असां तुंहिंजे लाइ असां मौन रखियो आहे। हा, मौन रहंदासीं न। अगरि उन्हनि खे स्वभाव सम्झ में अची वियो असांजो, कम जी ॻाल्हि कान ज़रूरु ॻाल्हाइजे, बाक़ी बिना कम जी ॻाल्हि न ॻाल्हाइजे। मौन माना तमामु ऐं शॉर्ट में ॻाल्हाइजे, हिकु शब्द में साम्हूं वारे खे न्यापो हुजे। मौन जो अञा हिकु फ़ाइदो आहे, भई असां निंदा नथा करूं कंहिंजी, न पाप बि न थींदा। छो त चवंदा आहिनि असांखे भॻवानु सम्झो 10 सफ़रिंग मिलियूं आहिनि। 10 असांखे भॻवानु चयो आहे, भई 10 दुख मां ॾींदुसि। 10 दुख वरी ॿियनि जा पाण खणंदा आहियूं, उन्हनि जी निंदा कयूं। बाबा चवंदा निंदक खे ॾिसो न, परियां खां हिते वधी वेंदा कॾहिं। कंहिं पुछियोसि बाबा खां, बाबा हुनखे कुझु असांखे कुझु चवणो हुजे, हिते था वञूं, चीज़ भले चएसि घर में केरु मरी वियो आहे, भले हिते ताईं बि कूड़ ॻाल्हायो, पर निंदक खां परे भॼी वञो। माना एतिरो निंदक सां वेहण पंहिंजा कर्म ठाहिणा आहिनि। पाण ख़ुशि थींदा आहियूं, साम्हूं वारो ईंदो असां सां अची निंदा कंदो कंहिंजी, पर जीअं असां उथी वेंदासीं छा थी वेंदो? उन खां पोइ असांजी गिला थियणु चालू थी वेंदी, छो त हुनखे आदत आहे। हिक सां मिलंदो ॿिए जी गिला, ॿिए सां मिलंदो पहिरें वारे जी गिला। इन करे निंदक खां परे भॼी वञो। निंदक जेके आहिनि उहे पाण त सुठा कर्म न कंदा आहिनि, पर ॿियनि खे बि करणु न ॾींदा आहिनि। थियो इहे, हरिद्वार में गुरु तेग बहादुर सिंह आया। उते हिकु ॾाढो सुठो हिकु साधु हुयो, जेको ठाकुर भॻवान खे ॾींहुं राति सनानु कराईंदो हो, हुनखे भोग लॻाईंदो हो, ॾाढी हुनजी सेवा कंदो हो। ऐं डेली हुनखां ठाकुर भॻवान खां ईअं ई पुछंदो हो, भई भॻवानु मूंखे 30-40 साल थिया आहिनि, मूंखे कॾहिं तूं दर्शन ॾींदे? मूंखे एतिरा साल थी विया आहिनि, मूंखे दर्शन छो नथो ॾिए? ॿियनि सभिनी खे दर्शन ॾिनो अथई, नामदेव भॻवान खे ॾिनई दर्शन, है न, ॿियनि सभिनी संतनि खे दर्शन ॾिनो अथई, तूं मूंखे छो नथो दर्शन ॾी? मां 30-40 सालनि खां तुंहिंजी सेवा वेठो थी कयां। थियो ईअं कि उन हरिद्वार शहर में केरु वञी पहुता? कहिड़ा संत वञी पहुता? गुरु तेग बहादुर सिंह। सभिनी जो ध्यानु आहे, कहिड़ी पातशाही आहिनि गुरु तेग बहादुर? काई पातशाही आहिनि? केरु ॿुधाईंदो? नाई पातशाही। साक्षात गुरु नानक साहिब जो रूप आहे, उन्हनि जी गद्दी जा मालिक आहे। हिनखे जीअं ख़बर मिली हिन साधु खे तयारियूं करणु शुरू
सकते, मिठाई बुलाई, कपड़ा बुलाई, कैसा मिला मैं तो जी। अच्छा हरिद्वार में ऐसे हुआ था, गुरु तेग बहादुर सिखाए हुए साधु को पता चला कि बहुत बड़े संत आए हैं, गुरु साहब खुद आए हैं, खुद भी बहुत बड़े ठाकुर जी के भक्त थे। उनके लिए रोज सुबह उनको नहलाते थे, उनको अच्छे कपड़े पहनाते थे, भोग लगाते थे, उन्हें बहुत बहुत पूजा करते थे। सुबह शाम यही सवाल पूछते थे कि आप मुझे कब दर्शन देंगे। तो सब तैयारियां करते हैं कि मैं गुरु साहब से मिलने जाऊंगा। जैसे ही निकल रहे होते हैं, दरवाजे से एक निंदक अंदर आ जाता है। वो पूछता है, साधु जी आप कहाँ जा रहे हो? कहाँ जा रहे थे साधु जी? किससे मिलने जा रहे थे? गुरु तेग बहादुर से मिलने जा रहे थे। ये अच्छी बात थी या खराब बात थी? अच्छी बात थी। लेकिन देखिए वो निंदक क्या करता है, निंदक का काम ही यही है। अरे वो तो ना गुरु नानक साहब के रूप हैं। गुरु नानक साहब देखो कितने सीधे साधे रहते थे, कितना सीधा साधा खाना खाते थे। और गुरु तेग बहादुर तो ऐसे ठाट बाट में बोलते हैं, घोड़े के ऊपर घूमते हैं। कोई भी मुझे उनके अंदर बात नहीं दिखाई देती है गुरु नानक साहब। तो इनका मन भी उनकी बातों में आ जाता है। जो भी तैयारी की थी, मिठाइयाँ कपड़े सब उधर ही छोड़ दिए और जाके सो गए। बोले नहीं जाऊँगा मैं। तो जो भी आपको अच्छे साइड में जाने के लिए, आप अच्छे साइड जा रहे हो, आप सत्संग भी जा रहे हो, आप भगवान का नाम लेने जा रहे हो, अगर वहाँ के लिए कोई आपको कहता है कि नहीं मत जाओ, मतलब समझ जाओ कि वो खुद ही आदमी या औरत जो है वो सही नहीं है। यही लोग फिर आपको बोलेंगे हमारे साथ शॉपिंग में चलो, हमारे साथ जुआ खेलने चलो, हमारे साथ शराब पीने चलो, हमारे साथ बुरी आदतों में लेके जाएंगे। तो इसलिए जब भी हम अच्छे साइड जा रहे हैं, हमें किसी का नहीं सुनना चाहिए, सिर्फ अपने मन का सुनना चाहिए। अगले दिन उठे साधु महाराज किसकी पूजा करते थे? ठाकुर जी की। ठाकुर जी के आगे जाकर बैठे, ठाकुर जी को नहलाते नहलाते फिर वही सवाल पूछ रहे। कौन सा सवाल पूछेंगे कि कब दर्शन दोगे? जैसे ही उन्होंने ये शब्द कहे कब दर्शन दोगे, उस मूर्ति में से आवाज आती है, कल तो तुम आने वाले थे मेरे से मिलने और तुम आए ही नहीं। बोलो गुरु तेग बहादुर साहिब की, बोलो गुरु नानक। तो क्यों कहते हैं संगत में भगवान है? जब आप सब आते हो मंदिर में, भगवान के सामने बैठते हो, तो आप में उनका ही रूप हो जाता है। कहते हैं ना भाई, संगत में ही साईं आए, संगत में ही भगवान आए। तो जो उनका नाम जपता है वो उनके जैसा हो जाता है। गुरु तेग बहादुर सबको नाम जपा रहे थे। तो अब उनको पछतावा होता है कि मैं क्यों नहीं गया। अब फिर से मिठाई उठाई, कपड़े उठाए, जो भी लिया था उन्होंने, और भागे भागे गए गुरु तेग बहादुर सिंह का जाकर दर्शन किया। तो हमें इस कथा में से हम क्या सीखते हैं कि दुनिया चाहे हमें पीछे पीछे करना कि मत जाओ मत जाओ, लेकिन अगर हमें हमारे कर्म सुधारने हैं तो हमें एक दृढ़ निश्चय अपने मन में करना है कि नहीं, मुझे तो जाना है, मुझे तो जाकर अपने कर्म सुधारने हैं, मुझे तो अपने दुख कम करने हैं। कोई ऐसी दुकान बनाइए जहाँ पे दुख लेते हो और सुख देते हो। ऐसी कोई दुकान बनी नहीं है। वो सिर्फ एक ही दुकान है यहाँ पर मंदिर में, जहाँ आप आते हो, अपने दुख देकर जाते हो और सुख लेकर जाते हो। तो जितनी बार भी हम जो भी मंदिर जाते हैं, जितने कदम हम चलते हैं उतने यज्ञ हो जाते हैं। पहले जमाने में यज्ञ होते थे। राजा दशरथ ने भी यज्ञ किया, यज्ञ में से उनको फल मिले, बराबर ना, 2 फल मिले। रानियां कितनी थी? 3। दोनों रानियों ने क्या किया? उस फल को आधा आधा काट के इसको दे दिया, कौशल्या को 1 मिला, सुमित्रा को भी, कैकेयी को
2 मिले, है ना, और उसको 2 पुत्र हुए, बराबर ना? ऐसे ही कि सुमित्रा को 2 थे, इसको सुमित्रा को 2 थे, लक्ष्मण और, हाँ बराबर, हाँ शत्रुघ्न और लक्ष्मण। सुमित्रा को 2 मिले, केकई को 1 मिला, कौशल्या को 1 मिला। तो देखो प्रसाद का फल है, प्रसाद से क्या हुए, 4 इतने अच्छे राजकुमार आ गए। कोई डॉक्टर दे सकेगा ऐसे 4 अच्छे राजकुमार सिर्फ प्रसाद से? यज्ञ का प्रसाद था, आधा आधा काट कर दिया तो सुमित्रा को 2 पुत्र, कौशल्या ने आधा खाया, केकई ने आधा खाया, तो 1-1 पुत्र बना। पुत्र कहाँ से आए? उस प्रसाद से आए। ये जो शक्तियाँ हैं ये डॉक्टर से भी ऊपर है। तो इस तरह से हमें हमेशा तैयार रहना चाहिए सत्संग में आने के लिए, भजन सिमरन करने के लिए, लेकिन उसके साथ साथ सेवा बहुत जरूरी है। जैसे खाना खाते हो, सिर्फ चपाती चलेगी क्या, या सिर्फ बाजी चलेगी? नहीं ना, चपाती और बाजी दोनों चाहिए। वैसे सेवा के साथ साथ क्या चाहिए? सिमरन चाहिए। सिर्फ सेवा करेंगे तो भी ठीक नहीं है, सिर्फ सिमरन करेंगे तो भी ठीक नहीं है। दोनों, सेवा भी चाहिए और सिमरन भी चाहिए। तो भक्ति से बड़ी कोई सेवा नहीं है। कलयुग में अगर मुझे दुखों से ऊपर आना है, दुख काटने है, तो हमें सेवा और सिमरन करना है। सत्संग में जाने का टाइम हुआ है, उसी समय नींद आती है। किसने किसने ये महसूस किया है? अभी सत्संग का टाइम हो रहा है, या सुबह अमृत वेले उठना है और सो रहे हो, सभी लोग सो रहे होते हो, है ना? सुबह 4 बजे उठना है, नाम सिमरन करना है, भगवान का नाम लेना है। उस समय पर कलयुग आता है। कलयुग आके क्या करता है? सबके ऊपर चद्दर डाल के जाता है ताकि सोए रहे। ये नाम सिमरन नहीं करेंगे, ये नाम सिमरन करेंगे इनके दुख कट जाएंगे, तो मैं किसको परेशान करूँगा? कलयुग का काम ही है आपको परेशान करना। कलयुग जाते हैं गुरु नानक साहब के पास, कहते हैं तुम भी ना नाम सिमरन मत करवाते हो, तुम सत्संग मत करवाते हो, तुम सत्संग करवाते हो ना तो ये सब लोगों के दुख कट जाते हैं, मुझे कोई मिलता ही नहीं है परेशान करने के लिए, तो मैं क्या करूँ? तो कलयुग कहते हैं गुरु नानक को कि मैं ना तुमको हीरे जवाहरात मोती सब कुछ देखा हूँ, पर तुम लोगों को शिक्षा देना बंद करो, लोगों को नाम सिमरन करवाना बंद करो। तो गुरु नानक जी ध्यान से देखते हैं, कलयुग को कपड़े पहने हुए थे, चद्दर पहनी हुई थी, लेकिन उस चद्दर में क्या थे? छेद थे, बहुत सारे छेद थे। तो गुरु नानक जी कहते हैं तुम खुद तो छेद वाली चादर पहन के घूम रहे हो और मुझे क्या बोल रहे हो? मुझे क्या देने वाले हो? हीरा मोती जवाहरात देने वाले हो। तो कलयुग को पूछते हैं गुरु नानक साहब हमारी चद्दर में छेद कहाँ से आ गया? देखिए कलयुग क्या बोलते हैं। कलयुग कहता है ये जो चद्दर है ना, मैं आपकी सभी प्रेमियों पर डालकर आता हूँ ताकि आपके सत्संग में कोई आए नहीं, सब लोग उसी समय नींद आ जाए, उसी समय वो सो जाए। लेकिन आपके कुछ कुछ भक्त इतने जिद्दी होते हैं कि मेरी इस चादर में छेद बनाकर निकल कर बाहर आ जाते हैं। तो अभी जो पहुँचे हैं सत्संग में वो सब कैसे पहुँचे हैं? छेद बनाकर पहुँचे हुए। कलयुग का पूरा सिस्टम तैयार होता है, पूरा उसका प्लानिंग तैयार होती है। उसी समय घर पे कोई गेस्ट आ जाएगा, जैसे मीना में नींद करके अभी उठ के आ रही है, सो गई थी, इसको कलयुग ने सुला दिया था, है ना? तो इस तरह हमें क्या करना है? एक युद्ध चल रही है कलयुग की और हमारी भक्ति की। इसको जीतना चाहिए, भक्ति को जीतना चाहिए। इसीलिए हम जितना मंदिर जाएंगे, सेवा करेंगे, सिमरन करेंगे, उतने हमारे दुख क्या हो जाएंगे? कम हो जाएंगे। उतने हमारी जो है परेशानियां कम हो जाएंगी। जैसे ही दुख खत्म होंगे सुख आने शुरू हो जाएंगे। शोभा दीदी जब से मंदिर आ रही है,
बता रही थी पहले खाली 600 का बिजनेस होता था रोज। जैसे मंदिर आना शुरू किया, अभी हर मंगलवार को आते हैं और बाबा ने क्या कर दिया है, बिजनेस को बढ़ा दिया। बोलो गोश्री वाले। हम लोग जो भजन गाते हैं मल्लू लड़की, उसमें हम बोलते हैं ना, भैया की तुम्हारी प्यारी अंजू बटनी, अंजू को दामाद देना। बाबा ने दामाद भी दे दिया। फिर वापस अगली बार भजन गाए, अंजू को नाती देना। बाबा ने नाती भी दे दिया। आज सबके लिए मिठाई लेकर आई हैं, चतर लेके आई थी। आपको पता नहीं था, पहला भजन वही चला, दिल्ली वाला राम भाई जी चादर में रखे। बाबा को आकर उन्होंने चद्दर पहना है। तो देखो विश्वास है, जितना आप विश्वास रखेंगे उतना बाबा हमारे काम करते हैं। पाकिस्तान से सब सिंधी शिफ्ट हो रहे थे, पाकिस्तान से सब सिंधी शिफ्ट हो रहे थे इंडिया में। खाली पे पाकिस्तान से सभी लोग शिफ्ट हो रहे थे इंडिया में। खाली सभी लोग शिफ्ट हो रहे थे पाकिस्तान से इंडिया। तो बाबा एक एक जने को शिप पर छोड़ने जा रहे हैं। तो एक फैमिली थी जो बहुत रो रहे थे, उनके जितने भी बिजनेस थे सब उन्हीं पे छूट रहा था पाकिस्तान में। तो बाबा के दिल का हाल समझ गए कि सब कुछ वहाँ पे छोड़कर इंडिया आ रहे हैं। तो बाबा ने क्या किया कि लोटा उठाया, उसको भरा उस समुद्र के पानी से और सबको कहा कि आप इसको पूरा जल करके पी लो। पूरे जितने भी फैमिली के लोग थे, पहले ज़माने में फैमिली बड़े बड़े होते थे, तो सभी लोगों ने क्या किया, थोड़ा सा जल पिया और आधा लोटा बाबा को रिटर्न कर दिया। बाबा ने उस आधे लोटे को वापस समुद्र में डाल दिया। तो बाबा जब इंडिया आए तो एक एक फैमिली से बाबा मिलने गए। हम लोग जब जलगांव में थे तो वहाँ पर मैं एक पंजाबी फैमिली से मिली। मैंने बोला आप लोग कैसे आए हैं यहाँ पे? तो कहती है हम बाबा से पाकिस्तान में मिले थे, हम तो कहीं पंजाब में चले गए थे रहने के